कराची चूंडुनि में धांधलियुनि ख़िलाफ़ JUI जे सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में धरना हया विया आहिनि। केतिरनि ई कलाकनि खां ट्रैफ़िक बंदि पियल। चूंडुनि में धांधलियुनि ख़िलाफ़ JUI जे सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में धरना जारी आहिनि। ट्रैफ़िक मुअतल थी वई। अवाम खे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हैदराबाद, सखर, सजावल, मटियाड़ी, सखरन, मोरो, सिराबाद JUI कारकुननि तरफ़ां धरना हया विया। दादू, जकमाबाद, मांझंद, बबरलो, पनुआकल में भी धरना हया विया। इन सिलसिले में हैदराबाद में चूंडुनि में धांधलियुनि ख़िलाफ़ JUI जा कारकुन रस्तनि ते निकिरी आया ऐं JUI जे कारकुननि पारां बाईपास ते अल-फलाह वटि धरणो हयो वियो। इन मौक़े ते JUI अॻवान मौलाना ताज मोहम्मद नाहियो, आज़म जहांगीरी ऐं ॿियनि जी अॻवानी में धरणो हयो वियो। धरणे सबबि बाईपास ते ट्रैफ़िक मुअतल थी वई। गाॾियुनि जी रश वधण लॻी। मुसाफ़िर परेशान थी विया। पनियाकिल जे PS 22 जा नतीजा तब्दील करण ख़िलाफ़ ऐं ॿीहर 45 फार्म जी ॻणप न थियण करे JUI पारां ऐलानियल धरणो सॼी सिंध जियां पनियाकिल में बि जारी रहियो। पनियाकिल क़ौमी शाहरा ते PS 22 जे JUI उम्मीदवार मुबीन ख़ान बलोच जी अॻवानी में धरणो हयो वियो। धरणे सबबि क़ौमी शाहरा ते गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।